ही जी पाण में मिलियल हैं विच में का विथी ना है विच में का आंगुर ना है साईं फरमाइन था मां मोहम्मद करीम ऐं क़यामत इए गॾायूं यानी मुखां बाद में ॿियो को नबी विच में अचणो ई ना है सुभान अल्लाह सुभान अल्लाह थोरो तवज्जो कयो जे ॿियो को नबी न ईंदो न त पोइ अहिड़ो को अब्बो वरी थींदो ई न जेको के नबीअ जो पीउ बणिजे सुभान अल्लाह का अम्मा दुनिया में थींदी न जेका अम्मा के नबीअ जी अमड़ बणिजे जीअं मुंहिंजो मुस्तफ़ा नबूवत में ख़ातमुन नबीयीन तीअं मुस्तफ़ा जो बाबो सभिनी नबीअनि जे अब्बनि जे पुॼाणी वारो बाबो आहे हुज़ूर जी अम्मा सभिनी नबीअनि जे अमड़नि जे पुॼाणी वारी अम्मा जॾहिं क़यामत जो ॾियारो थींदो न हर नबी पंहिंजे अबे अमड़ खे वठी हलंदो हर नबी पंहिंजे अबे अमड़ खे वठी हलंदो पोइ जेॾीमहिल तुंहिंजो मुंहिंजो नबी ईंदो न त मुंहिंजे लजपाल नबी सां गॾु हुज़ूर जा अबाणा सुभान अल्लाह असा ऐं यबअसक रब्बुक मक़ाम महमूदा रब फरमाए थो ए मुंहिंजा महबूब यकीनन पक्का पक मां रब तोखे मक़ाम महमूद ते फाइज़ कंदुसि उहो ऊंचो मक़ाम हूंदो जिते ॿियो केर बि न अची सघंदो पूरी काइनात जे अंदर पूरी इंसान ज़ात जे अंदर सिर्फ हिकिड़ी ज़ात मुंहिंजे दिलबर मोहम्मद करीम जी हूंदी जेका मक़ाम महमूद ते फाइज़ हूंदी जेॾीमहिल हुज़ूर उते ईंदा न त दिलबर नबी जा अबाणा मुंहिंजे मुस्तफ़ा करीम जे आसे पासे सुभान अल्लाह पोइ ॾिसजांइ त मुंहिंजे सुहिणे नबी जे अबे जो शान छा आहे उन जी अमड़ जो शान छा आहे अल्लाह जे क़ुरान में जा सूरत शुअरा जो ॿ आयतूं मूं तव्हांजे साम्हूं पढ़ियूं आयत नंबर 218 आयत नंबर 219 इन्हनि ॿिन्ही आयतुनि में अल्लाह तो फरमाए अल्लज़ी यराक हीन तक़ूम महबूब जेॾीमहिल तूं पीहीं थो उथी थो निमाज़ जे लाइ या पंहिंजे कंहिं शुग़ुल में उथी थो त मां अल्लाह जूं नज़रूं तुंहिंजे मथां सुभान अल्लाह मां तोखे थो ॾिसां सुभान अल्लाह सुभान अल्लाह ॾिसो न मुहिब चाहींदो आहे त मां पंहिंजे महबूब खे वेठो ॾिसां सुभान अल्लाह तव्हांजी बि मोहबत आहे मदीने वारे साईं सां तव्हां बि चाहियो था त महबूब जो दीदार थिए रूबरू सुहिणे नबी जी ज़ियारत थिए कहिड़ा कहिड़ा चाहियो था इश्क वारे सुहिणे भिटाई खां त पुछो उहो छा थो फरमाए ऐ मौला मदीनो ॾेखार पोइ भली मार लहने जा गाय खड़ने जा ओ पानी पिणीअ जे शहर जो परवर असांखे तूं पियार पोइ भली मार लहने जा गाय खड़ने जा हर आशिक चाहींदो आहे पंहिंजे महबूब जो दीदार कयां पंहिंजे सोने जो जलवो ऐं जमाल ॾिसां अल्लाह के बि मदीने वारे मीर सां मोहब्बत आहे रब तूं फरमाए अल्लज़ी यराक हीन तक़ूम हबीब तूं बीहीं थो निमाज़ जे लाइ मां अल्लाह तोखे ई थो बियो निहारियां तुंहिंजो बीहण वणे थो तुंहिंजो रुकू करण वणे थो सोना तुंहिंजो सजदे में वञण बि मूंखे वणे रुगे हींअर तोखे निमाज़ में बीहंदे नथो ॾिसां पर छॾा कुर तुंहिंजो रूह सजदनि वारनि में मुंतकिल थींदो पे आयो मां उन वक़्त बि तोखे ई पे ॾिठो सजदनि वारनि में
सजदन करण वारन में तुझो रूह मुंतकिल पे थियो तुझो शान मुंतकिल पे थियो आदम अलैहिस्सलाम में जरे तुझो रूह तुझो नूर मुहम्मदी आदम में हुयो त मां उते भी तोखे ॾिसां पियो वरी आदम मजा जॾहिं शीश में तुझो नूर आयो मां उते भी तोखे ॾिसां पियो सुभान अल्लाह महबूब तुझो रूह जेॾी महिल इब्राहिम खलील में आयो त मां उते भी तोखे ॾिसां पियो वरी जेॾी महिल तुझो रूह इब्राहिम खलील मां इस्माइल ज़बीह में आयो उते भी तोखे ॾिसां पियो सुभान अल्लाह ताजो आदम खां वठी हजरत अब्दुल्ला ताईं जेकी भी तुझा दादा जेकी भी तुझू ॾाॾियूं बीबी हवा खां वठी अम्मा आमिना ताईं तुझो नूर जितां जितां मुंतकिल पे थियो मां रब पियो ॾिसां पियो निहारिया सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह इन आयत जे तफसीर में मुफस्सिरन लिखियो आहे वतकल्लुबक फिस्साजिदीन हबीब सजदन करण वारन में तुझो रूह तुझो नूर मुंतकिल पे थियो इन में दलील इहो आहे त हुजूर जा ॾाॾाणा नानाणा हड़ई सजदन करण वारा अल्लाह जे पूजा करण वारा हुया अल्लाह के सजदो उहो कंदो आहे जेको मोमिन हूंदो सुभान अल्लाह सजदो मोमिन अल्लाह के सजदो केर कंदो मोमिन जेको मोमिन हूंदो तव्हांजे इलाइक़नि में कोल्ही बाहिन मेघवाड़ बन करे मेघवाड़ खे ॾिठो तो सजदो कंदे जवाब ॾियो करे कोल्ही रब जो सजदो कंदो काफिर मुशरिक रब खे न मञण वारो रब जो सजदो न कंदो आहे अल्लाह जो सजदो उहो कंदो आहे जेको मोमिन हूंदो आहे सुभान अल्लाह तहां मोमिन आहियो तॾहिं नमाज़ पढ़ंदा आहियो अल्लाह पंज नथा पढ़ो त जुमो जुमो त पढ़ियो था हिकिड़ा हूंदा आहिनि पंज वक़्त पढ़ण वारा ॿिया वरी अठ ॾींहं जुमे ते ॿिया वरी 360 ॾींहं वरी ईद जे ॾींहुं 360 ॾींहं खां पोइ के वरी हूंदा आहिनि 60 ते पोइ नमाज़ी मिली वियो हुन सां गॾिजी हलियो वियो नमाज़ ते वरी को बवाली मिली वियो त हलियो वियो मकान ते इहे आहिनि 60 त तव्हां कहिड़ा थींदो मोमिन पंज वक्ती मोमिन उन छा सजदो उहो कंदो आहे जेको मोमिन हुजे जेको रब खे मञण वारो हुजे अल्लाह जो फरमायो ओ मुंहिंजा सुहिणा नबी तुंहिंजो रूह मुंतकिल पे थियो तुंहिंजो नूर मुंतकिल पे थियो उन्हनि शख्सियतुनि में जेके अल्लाह जे सजदे करण वारा हुया इन आयत में दलील त मदीने वारे साईं जा हड़ई अबाणा मोमिन सजदे करण वारा हुजूर जा हड़ई नानाणा ॾाॾाणा हुजूर जा नानाणा मोमिन ॾाॾाणा मोमिन हुजूर जूं अमड़ियूं अम्मा आमिना खां वेंदे अम्मा हवा साइण ताईं हुजूर जे बाबे हज़रत अब्दुल्ला खां वेंदे हज़रत सैयदना आदम अलैहिस्सलाम ताईं ये हड़ई साईं जो कबीलो मोमिन सभई तौहीद खे मञण वारा सभई अल्लाह जा वली इन्हनि में के नबी भी थिया बाक़ी विलायत ते त सभई फाइज़ हुया मुंहिंजा दोस्त मुंहिंजे सुहिणे नबी जो बाबो बि मोमिन अमड़ बि मोमिन हुजूर जो अबो बि अल्लाह जो वली हुजूर जी अमड़ बि अल्लाह जी वली सुभान अल्लाह जो सल्लल्लाहु अलैहि या
जी अम्मा सैयदा आमिना ओ नबी जी अम्मा सैयदा आमिना तोखे पे इंतहा राजदा तरना ओ नबी जी अम्मा अल्लाह जेके ज़बान ॾिनी आहे सो गॾिजी चवे जेको गूंगो आहे न उनखे मयार ई कान्हे जंहिंखे रब ज़बान ॾिनी आहे मुस्तफ़ा जे अबाणनि जी नात तव्हां बि पढ़ो क़यामत जे ॾियारे सना करण में तव्हांजो बि नालो लिखो ओ नबीअ जी अम्मा सैयदा आमिना ओ नबीअ जी तोखे बे इंतहा काजदा तर ॾिना ओ नबीअ जी अम्मा आमिना तो जो नूरे नज़र सूह आसर बसर सोई सैयद बशर सरवरे सरवरा ओ नबी जी अम्मा आमिना ओ नबी जी अम्मा आमिना सुभान अल्लाह सुभान अल्लाह ॾिसो बुरे तवजे कयो जेकॾहिं मां तव्हांखे मिसाल हूंदो आहे ॻाल्हि खे सम्झाइण जे लाइ ही मुंहिंजो कलम आहे मां हिन सां हिकिड़ो किताब लिखी चुको आहियां सुभान अल्लाह ही मुंहिंजो कलम आहे मां पंहिंजे पाण सां गॾु रखंदो आहियां हाणे इहो जेकॾहिं मां शाह साहब खे ॾियां तोहफ़े में सुभान अल्लाह सुभान अल्लाह जी सुभान अल्लाह ख़ुशि थींदो बिल्कुलु जी ऐं पोइ इहो कलम जेको मां ॾियांसि छा चवंदो टंडे वारनि खे ॿुधाईंदा मुर्शिद मूंखे तोहफ़े में कलम ॾिनो पोइ किथे वञी रखंदो जेका हिन वटि भले में भली जाइ सुठे में सुठी जाइ इहे न त वञी उछलाइजे हाणे साईं ॾिनो उछलाई छा चवंदो भली भली जाइ सुठी सुठी जाइ उते वञी रखंदो जेका पेटी हूंदसि संदूक हूंदसि ख़ासि पंहिंजी दीदी साइण खे चवंदो मूं वारी संदूक खणी आ सुभान अल्लाह उते रखंदो सुभान अल्लाह ॿुधायो हाणे इहो जेको तोहफ़ो इहा जेका सुठी शइ आहे उहा किथे रखंदो सुठी जाइ ते अल्लाह तबारक व तआला जल शानहू मुंहिंजे महबूब जो नूर मदीने वारे साईं जो वजूद किथे रखायो किथां नूर आयो जेका भले में भला इंसान हुया उन में सुभान अल्लाह हर ज़माने में जॾहिं बि मुस्तफ़ा जो नूर मुंतकिल थियो न आदम खां वठी हज़रत अब्दुल्ला ताईं त उन दौर में जेके भले में भलो पीउ भले में भली मां उहा मुंहिंजे मुस्तफ़ा जी अम्मा उहा मुंहिंजे मुस्तफ़ा जी हक सोना हक तव्हां यार समझी अलाए न समझी अलाए न समझी ओ घर हो बागे इरम वर तो जानिए जन्म हाय हाय सुभान अल्लाह जे घर में मदीने वारो आयो वो घर घरन में बेबस जे बतन में मदीने वारो आयो इहो वजूद वजूदन में बेबस वो घर हो बागे इरम वर तो जानिए जन्म केड़ा कादिर करम नूर जा आईना ओ नबी जी अम्मा सैयदा आमिना ओ नबी जी अम्मा मादरे मुस्तफा उम्मे खैरुल वरा जाने सिद्दीक
मुस्तफा सदके तो जहां ओ नबी जी अमान ओ नबी जी अमान तोखे चूंडियो खुदा वालिदे मुस्तफा जान तो फिदा हजरत अब्दुल्ला जान तो जान तो फिदा वाह तो जो हुस्न कुल रुखत कुल बदन सुभान अल्लाह वाह तो जो हुस्न कुल रुखत कुल बदन तू ही नूर हुदा हजरत अब्दुल्ला जान तो फिदा हजरत अब्दुल्ला जान फिदा हजरत अब्दुल्ला जेको शाहे ज़मन तुंहिंजो आहे इब्न सुभान अल्लाह जेको सॼी काइनात जो सरदार वो हज़रत अब्दुल्ला जो बच्चो सुभान अल्लाह जेको सारी काइनात जो सरमार अगवान ताजदार वो अम्मा आमिना जो शहजादो सुभान अल्लाह साईं जन सफर में हुया अमड़ जी गोद में हुया उम्र मुझे मदीने वाले जी 7 साल हुई घणी उम्र हुई 7 साल सफर में हुया मदीने का मोटिया मक्के पे अचन वाट ते अमड़ बीमार थी पई रस्ते में अमड़ जी जलना चाक थी पई जो अमड़ जे वफात जो वक्त अची वियो परदेस सफर मुसाफिरी 7 साल महबूब जी जमार ज़ाहिरी उम्र मुबारक जिन मल अमड़ जे वफात जो वक्त थियो त मुझे लजपाल नबी जे अखर में लुड़क वही पिया अमड़ जी जुदाई पई थिए हुजूर रोन पिया त अम्मा आमिना चयो त मुंहिंजा बच्चा मोहम्मद रो न मां कोन मरंदे से ओ मुंहिंजा बच्चा जो बच्चो मोहम्मद हुजे उहा अम्मा कॾहिं न मरंदी दुनिया में मुंहिंजो नालो रोशन हूंदो मुंहिंजो ज़िक्र जारी हूंदो दुनिया वारा मुंहिंजी तारीफ़ कंदा रहंदा ओ मुंहिंजा बच्चा मोहम्मद गम न कर मां मरण वारी न आहियां लखन तिजुनि में ज़िंदा रहण वारी आहियां सुभान अल्लाह सच ॿुधाए त अॼु बि मुस्तफा जी अमड़ हयात आहे या न तिजुनि में अम्मा जी मोहब्बत आहे या न खुदा जो कसम मां त चाहींदो आहियां मुंहिंजी अमड़ खां बि मुस्तफा जी अमड़ मूंखे वधीक प्यारी आहे अल्लाह मुंहिंजे बाबे खां मुस्तफा जो अबो मूंखे वधीक प्यारो आहे तव्हां दिल खां पुछी ॿुधायो तव्हांखे मदीने वारे साईं जा पाणा वणनि था या नथा वणनि जंहिंखे वणनि था हेतिरो त मूंखे घणो जेको शाहे ज़मन तुंहिंजो आहे इब्न या अबा मुजतबा हजरत अब्दुल्ला जान तो फिदा हजरत अब्दुल्ला तोखे चूंडियो खुदा हजरत अब्दुल्ला जान तो फिदा हजरत अब्दुल्ला तुझो नौकर आया साईं सगदर आया करमुला हजरत अब्दुल्ला जान तो फिदा हजरत अब्दुल्ला साईं फरमाइनि था जेकॾहिं मन नमाज़ पियो पढ़ंदो हुजां
नमाज सुमणी जी पढ़ा पियो सूरत फातिहा जी तिलावत पियो कया ओचितो मुंहिंजो अब्बो अची वञे या ओचितो मुंहिंजी अमड़ अची वञे मूंखे सॾु कनि बच्चा मुहम्मद मुंहिंजी अम्मा मूंखे सॾु करे मुंहिंजा बच्चा मुहम्मद मुझे बाबा मुखे सॾु करे वो बच्चा मोहम्मद साईं फरमाइनि था त मां नमाज़ टोड़े जहाज़ जीअ चवाए अम्मा जीअ चवाए बाबा मर्तबे ईमान वारा वालिदैन मुस्तफा जे हो या रब के प्यारा जे हो या रब वालिदैन मुस्तफा मर्तबे ईमान वारा वालिदैन जिक्र जन जो हो लिखल तौरात में इंजील में तज़किरो तन जो हुयो हर दौर में हर चील में सिद्क वारा सूह वारा वालिदैन मुस्तफा मर्तबे ईमान वारा देने मुस्तफा मर्तबे ईमान वारा देने मुस्तफा जे हो या रब के प्यारा देने मुस्तफा आहा जन वजूदन आहे सांढियो नूर ख़तमुल मुरसलीन जन वजूदन आहे चूंडियो नूर ख़तमुल मुरसलीन सेविंदा जन्नत अंदर आहे इहो हक़ुल यकीन करमुला के सब का प्यारा हर सुन्नीअ के सब का प्यारा आशिकन के सब का प्यारा वालिदैन मुस्तफा इन जमायत के सब का प्यारा वालिदैन मुस्तफा मर्तबे ईमान वारा देने मुस्तफा जो सल्लल्लाहु अलैहि सल्लल्लाहु अलैहि रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब हाजी से गुरु पे चवे मूंसां पियो ॻाल्हि करे त मुंहिंजो वेझो दोस्त हो उनखे ज़ियारत न पई थिए मदीने वारे सां ॾाढा दुरूद पढ़ियईं बिनत वज़ीफ़ा कयईं बुज़ुर्गनि खां दुआऊं घुरायईं मदीने शरीफ़ आयो साईं जे ॾियारी पाक ते रुनो रड़ियो दाऊं कई पर ज़ियारत न पई थिए इश्क वारनि खे सिक वारनि खे आशिक चाहींदो आहे त पंहिंजे यार जो दीदार कयां ॾाढो तड़पियो पर ज़ियारत न पई थिए पोइ कंहिं माण्हू चयसि तूं वञ हुज़ूर जी अमड़ साईं जे क़ब्र ते वञ दिलबर मुहम्मद जी अम्मा जी मज़ार ते वञ अमड़ खे वञी चइजे अम्मा राज़ी थींदी तोखे दीदार थींदी चई मां उतां टैक्सी किराए ते कई मक्के मदीने शरीफ़ मां निकतुसि अबवा जे बस्ती आहे अबवा जो नंढड़ो ॻोठ आहे जिते अम्मा साईं जी मज़ार आहे चई जेॾी महिल अम्मा जी दिल आमना साईं जे मज़ार ते आयुसि पेरांदी शरीफ़ खां कदमनि में वेही रहियुसि मुंहिंजे अखियुनि में ॻोढ़ा वहनि पिया रोई चवां पियो त अम्मा ओ जी आमना
कायनात में कंहिंजो बच्चो अहिड़ो बच्चो न हूंदो जहिड़ो तुंहिंजो बच्चो मोहम्मद आहे। अम्मा कंहिंजी अमड़ एॾी अज़मतुन वारी न हूंदी जहिड़ी मोहम्मद करीम जी अमड़ अज़मत शान वारी आहे। अम्मा मां तुंहिंजे तकड़े ते आयो आहियां, मुंहिंजी सिफारिश कर पंहिंजे बच्चे खे चओ त मूंखे ज़ियारत कराए। जी अम्मा साईं जे पेरां दी पाक खां रुआं भी पियो, अर्ज़ भी कयां पियो, अखियुनि मां ॻोड़ा वहनि पिया, उहे ॻोड़ा टिमंदे वञे अम्मा साईं जे क़ब्र जे मथां किरिया। दिल खे तस्कीन थी वई त मुंहिंजी दरख़्वास्त क़बूल थी वई। जी मां वापस मोटियुसि, मदीने शरीफ वापस आयुसि, सलातो सलाम पढ़ियुमि, हाज़िरी भरियुमि, मवाज शरीफ ते सलाम करे पोइ रहाइश गाह ते अची सुतुसि। अञा अख लगी त मदीने वारे साईं जो दीदार थी वियो। साईं फरमाइनि था उथी तोसां मिलण आयो आहियां, उथी तोखे ज़ियारत भी कराया, तोखे भाकुर भी पाया, जो तुंहिंजी सिफारिश मुंहिंजी जीजल अमड़ कई आहे। पुटा अमड़ हर कंहिंखे वणंदी आहे, तव्हांखे पंहिंजी अमड़ वणे थी नथी वणे? हर कंहिंखे पंहिंजी अम्मा वणंदी आहे, त मदीने वारे साईं खे बि पंहिंजी अमड़ ऐं अबो वणनि था। साईं फरमाइनि था उथी तोखे भाकुर पाया, तोखे ज़ियारत कराया, जो तो तुंहिंजी सिफारिश मुंहिंजी अमड़ जी दिल कई आहे। जदों मुंहिंजे लाइ त ॼण ईद थी वई। मुलाकात हबीब साडी ईद हो गई, साडा हज अकबरी तेरी दीद हो गई, तेरी सूरत जो तकी ते मोहब्बत हो गई पक्की, जन्नत वास्ते पक्की ये रसीद हो गई। मुलाकात हबीब साडी ईद हो गई, साडा हज अकबरी तेरी दीद हो गई, साडा हज तेरी दीद हो गई। मुलाकात हबीब साडी ईद हो गई, साडा हज अकबरी तेरी दीद हो गई। सुभान अल्लाह। मुझा दोस्तों, मुझे दिल पर मोहम्मद करीम जा अफाना शान वारा, अजमत वारा, मकाम ऐं मर्तबे वारा मुस्तफा करीम जा प्यार जो सल्लल्लाहु अलैहि या वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। मुझा दोस्तों, मुल्क यमन या मुल्क शाम में ईसाई यहूदी राहिब पादरी रहंदा हुया। उन्होंने किताबन में पढ़ियो हुयो, आसमानी किताबन में उन्होंने पढ़ियो त आखिर ज़मान नबी मोहम्मद मुस्तफा जने पैदा थींदो त उन्हें जे विलादत जो निशानियूं ही निशानियूं। उन्हें जो अबू अब्दुल्ला नालो हूंदुसि, उन्हें जी अम्मड़ जो नालो आमना हूंदो। मक्के जे शहर में विलादत थींदी, हिजरत करे मदीने ईंदो। उन्होंने पादरियुनि खे, उन्होंने यहूदियुनि जे आलमन खे ख़बर हुई उहो दौर हाणे अची वियो आहे, उहे निशानियूं ज़ाहिर थी वियूं आहिनि। उन्हनि पंहिंजे किताबनि मुताबिक़ ॾिठो त मोहम्मद जो अबो पैदा थी वियो आहे। सुभान अल्लाह। हिकिड़ो माण्हू हुयो खूनी कातिल, उनखे चयूं त 10,000 दीनार ॾियूं था, मके में वञ, अब्दुल्ला नाले हिकिड़ो शख्स थी उनखे क़त्ल करे 10,000 तोखे ख़र्ची था ॾियूं। किराए जो कातिल हुयो।
उन्हें जो कम ये बुढ़ा कम करण हुयो पैसा 10,000 दीनार दिरहम वरतई उतो सफर कंदे कंदे मक्के आयो उन्हें दिन से पार पता ॾिनऊं त नौजवान दुई चेहरो ॾाढो हसीन सुभान अल्लाह ही उन जो निशानियूं कद काठ हेड़ो सूरत हेड़ी शकिल शमाइल हेड़ी सब पार पता ॾिनई उन ईसाइन अगवाननि ने उनखे पैसा ॾेई मोकिलियो ही सफ़र कंदे कंदे मके पाक में पहुतो आहे जेॾीमहिल मके शरीफ़ में आयो तनईम जे इलाइक़े में तनईम हिकिड़ो महलो आहे मके शरीफ़ जो उते पहुतो त कुझु माण्हू हीअं टोली लॻायूं वेठा हुया कचहरी पिया कनि जीअं ॻोठ में ॿाराड़ियुनि में थींदो आहे कचहरी लॻी पई हुजे ही जो घोड़े तूं लथो चई दवा मां फलाणे मुल्क खां आयो आहियां मुसाफ़िर आहियां अब्दुल्ला सां मूंखे मिलणो आहे अब्दुल्ला कुरैश कबीले जो कुरैशी हाशमी खानदान जो अब्दुल्ला नाले उन सां मूंखे मिलणो आहे त उहे जेके माण्हू वेठा आहिनि कचहरी में उन्हनि मां हिकिड़ो नौजवान उथियो उनजो चेहरो अहिड़ो हसीन ऐं सुहिणो हुयो ईअं पियो लॻे ॼण चोॾहीं जो चंड ज़मीन ते लही आयो सुभान अल्लाह उन चयो त तोखे अब्दुल्ला जो छो थो पुछे चए मूंखे हुन सां कमु आहे हुन सां मिलणो आहे उहो नौजवान वियो कुझु खाधे पीते जी शइ खणी आयो जीअं अरबनि जो दस्तूर हो खजूर कहवो या अहिड़ी का शइ हाणे पेश कई ही खा हिते वेह त मां अब्दुल्ला सां तोखे मिलायां थो उते वेहारे ऐं उहो वियो नौजवान ताज़ा फ्रूट मेवा जेकी मके जी बाज़ार में आयल हुया उहे मेवा वरतई उहे मेवा खई मानी बोड़ खाधो सुठो ताम ठाहे खणी आयो उन महिमान खे खारायई पोइ उन महिमान जो भई हाणे मां खाई त ड्रो कयो मूंखे अब्दुल्ला सां मिलणो आहे अब्दुल्ला किथे आहे चई तूं मानी खा तसली कर राति रहो पोइ अब्दुल्ला सां मिलाईंदासीं तोखे जेॾीमहिल हिन माण्हू उहो खाधो पीतो खाधो थक भॻई कि हाणे मूंखे अब्दुल्ला सां मिलाए अब्दुल्ला मां आहियां हाय हाय मोहम्मद जो अपो मेहमान नवाज़ी ॾिस परदेसियुनि जो ख़्याल करणु ॾिस नारा मेहमान लड़ी अचे न इहो भाग ऐं वक़्त सम्झंदो कर मेहमान हर कंहिं वटि न ईंदो आहे उहो घर भाग वारो आहे जंहिं घर में मेहमान ईंदा आहिनि मेहमान ईंदो आहे न 10 बरकतूं खणी ईंदो आहे 10 हिकिड़ी बरकत पाण खाईंदो आहे बाक़ी 9 बरकतूं घर धणी खे ॾेई वेंदी मेहमान जॾहिं अचे थो न मेहमान पोइ ईंदो आहे घर में मेहमान पोइ पहुचंदो आहे उनजी रोज़ी रब अवल मोकिलींदो आहे ऐं मेहमान रही वरी जेॾीमहिल मोटंदो आहे त मेहमान पोइ मोटंदो आहे घर धणी जा गुनाह अवल रब बख़्शे छॾींदो साईं फरमाइनि था अक्रिमु ज़ईफ़ वलो कान काफ़िरा जे काफ़िर बि लड़ी अचे न तव्हांजे काफ़िर महिमान थी अचे उनजी इज़त कयो आजिया कयो एतिराम कयो महिमान के आम माण्हू जे तॾे ते न ईंदो आहे उहो घर ख़ुशबख़्त घर आहे जंहिं घर ते दर ते महिमान ईंदा सुभान अल्लाह मदीने वारे साईं जे अब्बे जी महिमान नवाज़ी सोना इखलाक हुन माण्हू जेको क़त्ल करण आयो हो एॾो मुतासिर थियो साईं जे हज़रत अब्दुल्ला सोने जे इखलाकनि खे ॾिसी किरदार खे ॾिसी महिमान नवाज़ी खे ॾिसी शफ़क़त ऐं प्यार खे ॾिसी चई त हाणे मां तव्हां सां अकेलो मिलियो कि मां असुल आयो हुउसि 10,000 दिरहम वठी तोखे मारण जे लाइ पर तुंहिंजे इखलाक मूंखे मोहे विधो अहिड़े माण्हू खे मारबो न आहे हिन सां त यारी वेठी अहिड़े कुर्बदार महिमान नवाज़ खे मारबो न आहे ही जीअण हिननि माण्हुनि जो ठहे थो जेके अहिड़ा महिमान नवाज़
करीम है सुभान अल्लाह हुजूर जे अपे पंहिंजे बच्चे जी उम्मत खे सबक पे सेखारियो उम्मत के सबक पे सेखारी त हीअं मेहमान नवाज़ी कबी आहे मदीने वारे साईं बि फरमायो त मल्लम यरहम सगीरना वलम युवक्किर कबीरना फलैस मिन्ना जेको असांजे वॾनि जी इज़त न करे जेको असांजे नंढनि ते बाझ न करे इहो असांजो ई न आहे मदीने वारो जो फरमाए इहो असांजो न आहे इहो असांजो उम्मती न आहे मुंहिंजो ग़ुलामनि में शामिल न आहे मुंहिंजो नसब आहे जेको वॾनि जी इज़त नथो करे ऐं तव्हां वॾनि जी कहिड़ी इज़त कंदा आहियो जी चार पुट आहिनि न वो पुट चए थो पीउ खे कुराड़े खे कुराड़ा वञी हुन वटि अहमद वटि रहो अहमद चए थो त रमज़ान वटि रहो रमज़ान चए थो मूं ठीको खयो अथव जा कुराड़ा वञी ॿियो पुट अथई धीउ वटि वञी रहो याद रखो मदीने वारे साईं फरमाए त अल बरकत मा अकाबिरिकुम बरकतूं तव्हांजे वॾड़नि सां गॾु हुजियूं आहिनि वॾड़नि सां जंहिं घर में वॾड़ो रहंदो आहे न उन घर में ख़ैर ऐं बरकत उन घर में मा मिन वलदिन बारिन यंदुर इला वजह अबीह जेको नेकी करण वारो औलाद पंहिंजे पीउ जे रुगे चेहरे खे ॾिसे हज जो सवाब वरी ॾिसे वरी हज जो सवाब वरी टियों भेरो ॾिसे हज जो सवाब मौला अली शेर जली अर्ज़ के या रसूल अल्लाह पीउ मां घर में वेठा हुजनि 100 भेरा ॾिसे पाण फरमाए अल्लाहु अकबर अल्लाहु अत्यब अली अल्लाह ज़ोर वॾो आहे अल्लाह ज़ोर पाकीज़ आहे जे 100 भेरा ॾिसे त 100 हजनि जो सवाब ॾे त रब जे खज़ाने में खोट आहे सुभान अल्लाह अबे अमड़ के रुगे ॾिसण बि हज जो सवाब आहे ख़िदमत त वॾी ॻाल्हि आहे साईं फरमाइनि था त अल जन्नत तहत अक़दामिल उम्महात जन्नत अमड़ जीजल जे पेरनि जे हेठों आहे ॻाल्हायो बेहिश्त किथे आहे मां जे पेरनि जे हेठों आहे पंहिंजी अमड़ जी ख़िदमत कर अमड़ जी सेवा कर अमड़ जी सोनी तरह सां संभाल ल रब तुंहिंजे लाइ जन्नत जा 8 दर खोले छॾे सुभान अल्लाह पंहिंजो अबो त पंहिंजो अबो आहे पर ॿिए जो अबो ॿियो को कुराड़ वछी ॾाढ़ी वारो ॾिसी हुनजी बि इज़त कर हुनजो बि एतिराम कर साईं फरमाइनि था त कुराड़े जी ताज़ीम अशैख़ फी क़ौमिही कन्नबी फी उम्मतिही कुराड़ो पंहिंजी क़ौम में ईअं आहे जीअं नबी पंहिंजी उम्मत में इज़त ऐं शान वारो इहा ॻाल्हि वरी मां चवंदुसि वरी ॿुधो साईं फरमाइनि था त कुराड़ो पंहिंजी क़ौम में ईअं इज़त वारो आहे जीअं नबी पंहिंजी उम्मत में इज़त वारो कुराड़ो पंहिंजी क़ौम में ईअं इज़त वारो आहे जीअं नबी पंहिंजी उम्मत में इज़त वारो ऐं तव्हां कहिड़ो कुराड़नि जी इज़त कंदा आहियो कोड़ो ॻाल्हाईंदो ऐं कुराड़ा खग आहे तूं त बसि कर दिमाग़ चटे वियो कोड़ा बसि कर हिकिड़ो माण्हू पियो चए साईं जे कुराड़ो घर में हुजे न कुते धारण जी ज़रूरत ई न चओ अस्तग़फिरुल्लाह पुट पियो चए पंहिंजे पीउ जे नाले त कुराड़ो घर में हुजे न कुते धारण जी ज़रूरत न आहे कुतो भौंकंदो आहे न कुराड़ो पियो भौंकंदो सॼो ॾींहुं अस्तग़फिरुल्लाह हाँ मदीने वारे साईं फरमायो मल्ला यरहम नास ला यरहमुल्लाह सही बुखारी में सही मुस्लिम में हदीस आहे मुंहिंजे आका फरमायो जेको माण्हुनि ते रहम नथो करे त अल्लाह बि उन ते रहम न कंदो माण्हुनि ते रहम कयो अल्लाह तव्हां ते रहम कंदो वमल्ला यगफिरु
ला युग़फ़र लहू जेको ॿियनि खे बख़्श नथो करे अल्लाह उन खे बख़्श कोन कंदो जे रब खां बख़्शिश थो चाहीं त माण्हुनि खे बख़्शे छॾींदो कर ग़लती थी वई माफ़ करीस तबे ते अची वियो बख़्शे छॾीस पाए पांद गिचीअ में अंगण जे बि अचनि अब गुण ऐब कचायूं ढोलियासी ढकजनि थोड़े लख हुजनि तब माफ़ी ॾिजे में धरा तॾहिं ते लड़ी आयो बख़्शे छॾियोसि ग़लती थी वई माफ़ करे छॾियोसि तूं से हिकिड़ो केरु गार ॾी जंहिंजी 10 गारियूं न ॾींदसि तुंहिंजो या ई न ठरंदो को हिकिड़ी दफ़ा ढाणे चएसि डंडल सां न कुटीसि तेसि तुंहिंजो या न ठरंदो याद रखो मुझो सोनो हबीब तो फरमाए मल्ला यरहमुन्नास ला यरहमुल्लाह जेको माण्हुनि खे माफ़ी न छोड़िए त अल्लाह बि उन ते रहम न कंदो जेको ॿियनि सां भलाई कंदो अल्लाह वटां भलाई जो हक़दार बणिजी वेंदो इरहमु मन फिल अर्द यरहमुकुम मन फिस समाए तव्हां ज़मीन वारनि ते रहम कयो आसमान वारो तव्हां जे मथां रहम कंदो सुभान अल्लाह पुट हीअं हलो न रस्तो ॾेई त बि गर्दन हेठि करे कंध निमाए हलंदा कयो अॻियों को माकोड़ी न अची वञे अॻियों को जानवर जीत न अची वञे ॼाणी वाणी जीत खे बि न लॻाड़ियो इहो बि सासी साहदार आहे अल्लाह जी मखलूक आहे रब खे प्यारो आहे कंहिं जीत खे बि न लॻाड़ियो पोइ छा जेकॾहिं तव्हां ॿिए ते रहम कयो था त तव्हांजे अंदर में ईमान आहे जंहिंजे दिलि में रहम न आहे बाझ न आहे उनजे अंदर में ईमान कोन्हे मुझे सोने हबीब मदीने वाले साईं फरमायो मल्लम यरहमिन्नास लम यरहमुल्लाह जेको माण्हुनि ते शफ़क़त ऐं बाझ न कंदो आहे त अल्लाह बि उन जे मथां बाझ न कंदो आहे तव्हां बाझ वारा बणिजो शफ़क़त वारा बणिजो हर कंहिं सां सुठे रविये रखण वारा बणिजो ओड़े पाड़े सां भलो हलो साईं फरमाइनि था वल्लाहि ला युमिन वल्लाहि ला युमिन वल्लाहि ला युमिन अल्लाह जो कसम वो मोमिन नाहे अल्लाह जो कसम वो मोमिन नाहे अल्लाह जो कसम वो मोमिन नाहे टे भेरा साईं जन कसम खणी फरमाए तो मोमिन नाहे असां बन सोचो यार रसूल अल्लाह केर मोमिन नाहे ता टे भेरा कसम खणी फरमायो केर कंहिंजे लाइ था फरमायो पण फरमाए जेको पाड़े वारनि सां ईज़ा रसानी तो करे न पाड़े वारनि खे रंजाए तो अल्लाह जो कसम इहो मोमिन नाहे पंहिंजे घर जी भित एॾी वॾी मथे ऊची न कयो जो पाड़े वारे जी हवा रुकिजी वञे पंहिंजे घर में एतिरो धूओं न कयो जो पाड़े वारे जे अखियुनि मां लुड़क वही पवनि इहे अखियुनि जा ॻोढ़ा बि अल्लाह खे पसंदि न आहे पंहिंजे पाड़े वारनि सां सुठो हलो साईं फरमाइनि था मा ज़ाल जिब्रील यूसीनी बिल जार जिब्रील जेॾी महिल बि अचे थो त पाड़े जी पारत खणी थो अचे जेॾी महिल जिब्रील थो अचे पाड़े जी पारत थो करे मूंखे डपु थी पियो आहे त मतां किथे पाड़े वारनि खे रुॻो वरसे में भाईवार न बणाए छॾे मिल्कियत में हिसेदार न बणाए छॾे एॾो पाड़े जी पारत आसमाननि तां लहे थी तव्हां पाड़े वारनि सां कहिड़ो सुलूक रखंदा आहियो पोइ मिठा पोइ मुजादा साईं फरमाइनि था असाबनि खां पुछो ज़िना कीअं था सम्झो ज़िना कीअं आहे असाबनि जो साईं बुरो फेल आहे बुरी ॻाल्हि आहे वॾो गुनाह आहे कबीरो गुनाह आहे ज़िना बुरो फेल आहे साईं फरमायो त ॿाहिरि 36 भेरा कारो मुंहुं ज़िना वारो करे
पंहिंजे पाड़े वारी औरत सां हिकिड़ो भेरो ज़िना करे त 36 भेरनि खां बि वधीक इन जो ॾोह आहे, वधीक जुर्म आहे, इन जो अज़ाब 36 भेरा वधीक। ला तक़रबु ज़िना, ज़िना के वेझो न वञो। क़ुरान फरमाए थो ला तक़रबु ज़िना, ज़िना के वेझो न वञो। इन्नहु कान फ़ाहिशतन व साअ सबीला, ज़िना बुरो फेल आहे, ज़िना बुरी वाट आहे, गंदो कम आहे। तव्हां मोमिन आहियो त ज़िना जे वेझो ओ मिठा ओ मुजादा, जेकॾहिं मोमिन आहीं त मदीने वारे साईं जे हुक्म खे मञणो मञबो। साईं फरमाईंदा अक़ीमुस्सलात वला तकूनू मिनल मुशरिकीन, निमाज़ क़ाइम कयो तव्हां मुशरिकनि मञा न थियो। मुशरिक काफ़र निमाज़ न पढ़ंदा आहिनि, मोमिन निमाज़ न छॾींदा। मोमिन निमाज़ पढ़ंदा, चओ मोमिन निमाज़, काफ़र निमाज़ न पढ़ंदा, मोमिन निमाज़। हबीबन करीमन फरमाया त बैनल अब्द वल कुफ्र तरकुस सलाह, काफ़र ऐं मोमिन जे विच में फ़र्क़ु निमाज़ जो। की ख़बर पवंदी हे मोमिन आहे, हे काफ़र आहे, हे कोली आहे, मेघवाड़ आहे, हे ओड आहे, हे कारियो आहे, हे भील आहे, मोमिन आहे, मुस्लमान। की ख़बर पवंदी? चओ निमाज़, चओ चओ की ख़बर पवंदी? फ़र्क़ु कहिड़ो आहे? हाणे ॾिसो न, असांजे लाड़ में हिंदकार बि घणी आहे, कोली मेघवाड़ खोड़ रहनि था, पर वाइनि धोती ॿधण छॾे ॾिनी, पटको ॿधण वरी मुस्लमाननि छॾे ॾिनो। होटल में उन ई थांव में मुस्लमान बि खाई वियो, कोली बि खाई वियो, ख़बर कोन पई त हे मुस्लमान हे कोली जी। बांग आई, होटल ते कोली बि वेठो आहे, मेघवाड़ बि वेठो आहे, मुस्लमान बि वेठो आहे, कारियो ऐं भील बि वेठो आहे। बांग आई, न कारियो वियो मुस्लमान, न कारियो वियो निमाज़ ते, न भील वियो मुस्लमान निमाज़ ते, न वरी मुस्लमान थियो निमाज़ ते। फ़र्क़ु कहिड़ो? हिंदू बि निमाज़ न पढ़ी, मुस्लमान बि निमाज़ न पढ़ी, फ़र्क़ु कहिड़ो थियो? मदीने वारो साईं फरमाए थो त काफ़र ऐं मुस्लमान जे विच में फ़र्क़ु। जवाब ॾियो, पोइ छा था चओ? निमाज़ पढ़ंदो जी? बस 2-3 ॼणनि हथ कयो, असां बि निमाज़ी मथे मथे हथ खणो, मां बि खणा। पढ़ंदो निमाज़? घणा ॾींहं पढ़ंदो? हिकिड़ो पोढ़ो बरोच मिलियो, चयोमांसि हाणे मरण कंदी आई क़ुरान, हाणे त निमाज़ पढ़। या साईं तूं चवीं थो त 2-3 ॾींहं खणी पढ़ंदुसि, ॼण थोरो ई मूं ते पियो करे। तूं चईं थो त 2-3 ॾींहं पढ़ंदुसि, मुंहिंजो 2-3 ॾींहं जी ॻाल्हि ई न आहे, जेसीं देरो आई तेसीं निमाज़ पढ़णी आहे। अलाह वरी मूंसां कहिड़ी चङाई कई आहे जो निमाज़ पढ़ा। जो अस्तग़फिरुल्लाह, मुंहिंजो अलाह तोसां कहिड़ो ख़राब हलियो आहे जो तूं निमाज़ नथो पढ़ी। रब तोखे ख़लक़ियो, पैदा कयईं, सिहत, हुस्न, जवानी, बच्चा, घर, तड़, करोड़ नेमतुनि सां रब तोखे नवाज़ियो आहे। चई बसि जवानी जा 2-3 ॾींहं चाक चङो भलो हाणे बीमार बीमार यको बिज़ो लोड़िया, अलाह कहिड़ी मूंसां चङाई कई आहे जो निमाज़ पढ़ा। अस्तग़फिरुल्लाह। बेटा ही जेके अखियूं आहिनि रब जी नेमत, करोड़ रुपया ॾी त अखियुनि जो मुल्ह महांगो, मुफ़्त में रब अखियूं ॾिनियूं। ॿुधण जा कन रब ॾिना आहिनि, लख रुपया ख़र्च करी त बि कननि जो मुल्ह महांगो। टंगुनि सां पेरे सेरे हली चली थो पियो, ख़ुदा जो कसम आहे, लख करोड़ रुपया ॾी त बि अहिड़ी टंग वरी को डॉक्टर तोखे न विझी ॾींदो जहिड़ी अलाह तोखे सुहिणी टंग ठाहे ॾिनी। सेहत चाक चाक चङो भलो रब कयो आहे। टंडे मोहम्मद खान में वॾियूं इस्पतालूं अथई, वञी ॾिस त सही न कीअं सुता पिया आहिनि, चुड़नि था पिया, रड़ियूं पिया था कनि, दाहूं पिया था कनि। तूं चाक चङो भलो पंहिंजो मानी जा 2 वेला 3 वेला मानी जा खायूं, ज्वार जी मानी साईं मुंहिंजा लस्सीअ जा वटा पीयूं, डोगरायूं ॾींदो, चङो भलो हलंदो थो अची। इहा रब जी नेमत न आहे? रब जो एहसान कोन्हे तुंहिंजे मथां? तोखे मां चाह प्यारियां, माण्हुनि खे ॿुधाई साईं दिल भर साईं में तूं चाह पिलाई आई। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। सॼी उमिरि ॻाईंदे यार साईं वटि मूंखे साईं चाह प्यारी।
मुझी चाहे तो के याद रहे थी ऐं मुझे रब तो ते करोड़ नेमतूं कयूं ये याद कोन दई रब जो नेमतूं याद कोन दई खीर ॾिनई पुट ॾिनई बच्चा ॾिनई घर ॾिनई इज़त ॾिनई माल ॾिनई सिहत ॾिनई अखियूं ॾिनई हथ ॾिनई पैर ॾिनई मिठा छा छा नेमतूं रब जूं व इन तउद्दू नेमत अल्लाह ला तुसूहा जे रब जूं नेमतूं ॻणणु चाहींदो त ॻण न खाई ॻाणे पे खाई घणियूं आहिनि एॾियूं रब नेमतूं करे छॾियूं हाँ वो रब जो हक़ न आहे उनजे सॾ ते अची रब सॾे थो हया अल सलात हया अल फलाह अचो नमाज़ ते अचो छोटकारे ते सुभान अल्लाह सुभान अल्लाह इहो कंहिंजो सॾ आहे जवाब ॾियो मुल्ले जो सॾ आहे पीर जो सॾ आहे सैयद जो सॾ आहे कंहिंजो सॾ आहे हाँ वॾेरो सॾ कंदी त वेंदेसि या कोन वेंदे हिकिड़ो पंहिंजो सिपाही सॾु करे सूबेदार त वॾी ॻाल्हि आहे न सिपाही सॾु करे पहिरियों गाड़ो डोड़ंदो हा न ऐं वाहिदुल कहार अहकमुल हाकिमीन जो सॾु थो मिले हया अल सलात हया अल फलाह अचो नमाज़ ते अचो छोटकारे ते पोइ रब जे सॾ ते वञिबो या न वञिबो जवाब ॾियो हा सुतो पियो ई न फजर जो भांगो चवंदो अस्सलातु खैरुम मिनन नौम नमाज़ निंड खां भली आहे सुभान अल्लाह सुभान अल्लाह निंड भली आहे नमाज़ भली हाँ सुभान अल्लाह ॿुधाए पोइ रब जे दर ते हाज़िरी ॾिजे या न ॾिजे अॼु त यार दिलि में पक्को इरादो कयो त 5 वक़्त नमाज़ पढ़बी मथे मथे हथ खणो 5 वक़्त नमाज़ पढ़बी शरीयत ऐं सुन्नत ते अमल कयो दीन जे रस्ते ते हलो पंहिंजे अबे अमड़ जी इज़त ऐं एतिराम कयो सुठा थी हलो कूड़ न ॻाल्हायो ठगी न कयो चोरी न कयो परावा हक़ न खाओ परावा नंग न तकियो बेहयाई जूं नज़रूं न खणो खुदा जो ख़ौफ़ रखो पुट ज़िंदगी बेवफ़ा आहे ज़िंदगी फानी आहे अॼु आयूं सुभाणे मौत अची वेंदो तव्हांजे ॻोठ मां केतिरा विया आहिनि लॾे केतिरा लॾे विया आहिनि केतिरा लॾे विया आहिनि हिसाब त कयो वञे हिकिड़ो हिकिड़ो थी पर कहिड़ो त ॻोठनि जा ॻोठ ख़ाली थी विया हाणे हींअर जेके असां वेठा आहियूं न हिते माशाअल्लाह जलसो केॾो सुहिणो लॻो पियो आहे 100 सालनि खां पोइ असां मां हिकिड़ो बि कोन हूंदो हिकिड़ो बि न 100 सालनि खां पोइ ज़मीन साॻी हूंदी आसमान साॻो हूंदो पर तूं न हूंदे मां न हूंदुसि ख़ल्क़ ॿी हूंदी पोड़ो झूनी थी न ज़मीन पोड़ो थियो न सिज इने बनीअ मथां बिज हारींदड़ हलिया ज़मीन पुराणी न थी आहे सिज पोड़ो न थियो आहे सिज साॻो लहे उभरे थो ज़मीन साॻी आहे पर इने बनीअ मथां बिज हारींदड़ हलिया विया कई आया कई विया हाँ वेठा अॼु न सुभाणे न परीहं अल्लाह जे मुल्क ते हलणो आहे रब जे अॻियां पेश थियणो आहे उन जे लाइ अॻिते जी कुझु तयारी कयो अमल सालिह कयो नमाज़ पढ़ो नेक थियो सालिह थियो सुहिणे नबी जा सचा हुबदार फर्मा बरदार थियो अल्लाह ॿिन्ही जहाननि जी भलाई ऐं कामयाबी नसीब फरमाईंदो रब करीम मुंहिंजो चवणु तव्हां असांजो ॿुधणु पंहिंजे दर ते क़बूल ऐं मंज़ूर फरमाए तव्हां सभई हिकु भेरो सूरत फातिहा ऐं 3 भेरा कुल वला आद पढ़ो त मरहूम अब्दुल रहीम नारो ऐं संदसि घरवारी जे रूह खे ईसार सवाब मुझे मालिक करीम पाक कलाम जो अजर ऐं सवाब मरहूम अब्दुल रहीम ऐं उन जी घरवारी जी रूह खे पहुचाए मालिक उन जी मग़फ़िरत फरमा उन जे क़ब्र खे जन्नत जो बाग़ीचो बणाए हे मुंहिंजा मौला असां मां जन जा
अबाणा फौत थी विया हुजूर जे अबाणन जे सदके असांजे अबाणन ते रहम करम कयो असांजा जंजा अज़ीज़ करीब फौत थी विया उन्हनि जे क़ब्रुनि खे जन्नत जो बाग़ीचो ॾिजो हे मुंहिंजा मौला हिन ॻोठ ते हिन इलाइक़े ते हिन ख़िते ते पंहिंजो रहमतूं ऐं बरकतूं जे ॻाल्हियूं ॿुधियूंसीं उन्हनि ते अमल जी तौफ़ीक़ नसीब कर या अल्लाह बेनमाज़िन खे नमाज़ी बना तालिहन खे सालिह बना मुंहिंजा मौला मदीने वारे मीर जे सदके हुजूर जे अबाणनि जे सदके असांजा गुनाह माफ़ कर असांखे बुरायुनि ऐं बेफ़रमानियुनि खां बचा सोणे नबी जे दीन ऐं सुन्नत ऐं शरीयत ते हलण जी तौफ़ीक़ अता फरमा إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل